मोरो ख़बर शामिल कर जदी मोरो सिंधमा जी तहसील अल्ताफ़ सुमरो की रिपोर्ट मुताबिक कुछ ॾींहं पहिरियां मोरो भरिसां टपाल ॻोठ जे रहवासी शाहपुर जहानिया क़ौमी शहरा ते पुलिस हथां गोलियूं हणी क़तल थियल नौजवान पहलवान अली गुल सोलंकी जी बेगुनाह क़तल ख़िलाफ़ तालके मोरो जे ॾेपारजा शहर जे बुखारी स्टॉप ते मल पहलवाननि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कियो वियो। एहतजाज जी अॻवानी अली हैदर कोरे जो शाहनवाज़ शहर मोहब चांडियो क़ाइमदीन चांडियो ऐं ॿिया करे रहिया हुआ। संदसि चवणु हुयो त वाट वेंदड़ मल पहलवान अली गुल सोलंकी खे बिना जवाज़ पुलिस एहलकारनि पारां गोलियूं हणी क़तल कियो वियो आहे। असां मल पहलवाननि जी न कंहिं सां ज़ाती दुश्मनी आहे, न को असां चोर लोफर या धाड़ेल आहियूं। असां दरगाह ते ड्यूटी ॾींदड़ फ़क़ीर आहियूं। पुलिस अवाम खे तहफ़ुज़ ॾियण बजाए आम माण्हू खे गोलियूं हणी सरेआम रोडनि रस्तनि ते क़तल कयो पियो वञे। अली गुल सोलंकी सिंध जो ॿिए जोड़ जो बहितरीन मल पहलवान हो। ॾेपारजा जी मल पहलवान IG सिंध पुलिस DIG शहीद बनज़राबाद SSP नवाब शाह तनवीर अहमद तुनियो खां मुतालबो कंदे चयो आहे त मल पहलवान अली गुल सोलंकी जी बेगुनाह क़तल जो नोटिस वॾी क़तल में मुलविस सभिनी जवाबदारनि खे गिरफ़्तार करे मल पहलवान अली गुल सोलंकी जे खून सां इंसाफ़ कयो वञे, न त ॿी सूरत में सख़्त एहतजाज कयो वेंदो। अच्छा मसलो थियो ऐं थाला एहतजाज कयो अथव? असां पहलवान आहियूं, असां पहलवान फ़क़ीर आहियूं, न कंहिंसां असांजी दुश्मनी, न असीं चोर न धाड़ेल। असां पहलवान आहियूं, असां दरगाह ते ड्यूटी ॾींदा आहियूं। जीअं त असांजो पहलवान अली गुल सोलंकी असांजे ज़िले नौशहर जो ॿिए नंबर जो हिन महिल वक़्त जे हिसाब सां बहितरीन पहलवान पहिरियों नंबर पहलवान हो, जंहिंसां नाइंसाफ़ी थी आहे। बेगुनाह पुलिस शाहपुर जहानिया इंचार्ज हुनखे शहर में बीठे वठी हुनखे क़तल कयो वियो आहे। SHO दौलतपुरा ऐं चौकी जेका असां शाहपुर ऐं असांखे उन जे लाइ एहतजाज आहे, इंसाफ़ खपे। ऐं जेकर IG सिंध के DIG खे असांजी अपील आहे त असांजे ग़रीब पहलवान जो इंसाफ़ ॾिए, न त असां रोडनि ते निकिरंदासीं। बिल्कुलु असां खां जेको वस पुॻो उहो असां पंहिंजो एहतजाज कंदासीं।